KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सुधीर अमन खटराणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी आम ख़बर। गड़ियासी निवासी बनूम शहीद थी वियल SSG कमांडो सईद सूमरो जे वारसनि सां ताज़ियत लाइ वज़ीर आला सिंध मुराद अली शाह गड़ियासीन जे ॻोठ कोरेजा पहुतो। क़ब्रिस्तान ते हाज़िरी भरी जंहिं बाद शहीद अहलकार जे भाइरनि वहीद अली सूमरो, सुहेल अमन सूमरो ऐं ॿियनि अज़ीज़नि सां ताज़ियत कई। जंहिं बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त शहीद कमांडो जी शहादत ते सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां दुख जे हिन घड़ीअ में शिरकत लाइ आयो आहियां। यकीनन शहादत तमामु वॾो रुतबो आहे। शहीद जे वारसनि ॻोठ में नियाणियुनि जी तालीम लाइ स्कूल, सुई गैस समेत ॿिया मुतालबा रखिया आहिनि। इंशाअल्लाह संदन जी सभु मुतालबा जल्द ई पूरा कया वेंदा। सहाफ़ियुनि जे सवालनि जा जवाब ॾींदे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चयो त सिंध हुकूमत तरफ़ां सिंध पुलिस खे जदीद हथियार पिणु ॾिना विया आहिनि। इंशाअल्लाह सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर बणाई वेंदी ऐं क़बीलाई तकरार ख़तमु कराया वेंदा। मुलविस जवाबदारनि खे केतिरे किरदार ताईं पहुचायो वेंदो। उन मौक़े ते वज़ीर आला सिंध मुराद अली शाह सां पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार खोड़ो, सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, सूबाई वज़ीर मुर्तज़ा वहाब, DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख, डिप्टी कमिश्नर शिकारपुर इबरार जाफ़र, SSP शिकारपुर फैज़ान अली, SSP सिटी शिकारपुर सैयद फाज़िल शाह, असिस्टेंट कमिश्नर गड़ियासीन मसरूर अहमद बेजारानी समेत पार्टी उहिदेदार ऐं वर्कर साणस गॾु हुआ, जिते सिक्योरिटीअ जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया हुआ। खबरुनि जी दुनिया।